अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमिन आयातिहि अन खलक़कुम मिन तुराबिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून वमिन आयातिहि अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन वरहमह इन्न फ़ी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। हिननि आयतुनि खां ही तक़रीबन 20 नंबर आयत आहे। इन खां वठी 37 नंबर आयत ताईं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे तौहीद जूं ऐं कुदरत जूं निशानियूं बयानु फ़रमायूं आहिनि। अल्लाह ताला फ़रमाए पियो त अल्लाह जे निशानियुनि मां हिकिड़ी निशानी इहा आहे त तव्हांखे अल्लाह पाक मिटीअ मां पैदा कयो, पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे तव्हां इंसान बणिजी ज़मीन में फैलिजी वियो। यानी अल्लाह रब्बुल आलमीन मिट्टीअ मां, या त मतिलबु इहो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मिट्टीअ मां पैदा कयो, पोइ तव्हां सभु उन जे नस्ल मां आहियो, या इहो त हर इंसान नुतफ़े मां पैदा थिए थो ऐं नुतफ़ो जेको आहे उहो ग़िज़ा मां पैदा थिए थो ऐं ग़िज़ा जेका आहे उहा जिन शयुनि सां पैदा थिए थी उन में अक्सर जेको उनसुर आहे उहो मिट्टी आहे। ॾिसो सभु शयूं मिट्टीअ मां निकिरनि थियूं, कणिक मिट्टीअ मां निकिरे थी, चांवर मिट्टीअ मां निकिरनि था, भाॼियूं मिट्टीअ मां निकिरनि थियूं। इन एतबार सां त अल्लाह रब्बुल आलमीन जी इहा केॾी वॾी निशानी आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन पैदा कयो ऐं पोइ वरी हेतिरा इंसान, हिकिड़ो इंसान अल्लाह पहिरीं पैदा कयो, उन मां अल्लाह ताला हींअर ॾिसो केतिरा इंसान सॼी ज़मीन ते अल्लाह ताला पखेड़े छॾिया। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो त उन जे अल्लाह पाक जे निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा आहे जो अल्लाह ताला तव्हांजे जाननि मां तव्हांजे लाइ ज़ालूं पैदा कयूं त जीअं तव्हां उन्हनि वटि वञी आराम हासिल करियो। वजअल बैनकुम, ऐं अल्लाह ताला तव्हांजे विच में महबत ऐं महिरबानी रखी। बेशक इन में अलबत्ता निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ग़ौर कनि था। यानी हिकिड़ो त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पैदा कयो ऐं अल्लाह पाक एतिरो वधायो नस्ल इंसानीअ खे जो सॼी ज़मीन खे अल्लाह ताला आबाद करे छॾियो। ॿियो वरी अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे पैदा करे उन जे लाइ जोड़ा पैदा कया। इंसान जे लाइ अल्लाह पाक ज़ाल पैदा कई ऐं कहिड़ो मक़सदु आहे उनजो? लितस्कुनू इलैहा। हिते अल्लाह ताला फ़रमायो त जीअं तव्हां उन्हनि वटि वञी सुकून ऐं आराम हासिल करियो। ज़ाल ऐं मुड़ुस हलाल तरीक़े सां जेॾीमहिल पाण में मिलनि था त ॿिन्ही खे सुकून हासिल थिए थो। इहा वॾी अल्लाह जी हिकिड़ी नेमत आहे ऐं अल्लाह जी हिकिड़ी कुदरत आहे। वरी अल्लाह रब्बुल आलमीन इंसान अल्लाह ताला फ़रमाए पियो त तव्हांजे विच में असां महबत ऐं रहमत रखी। इब्तिदाई जवानी जेॾीमहिल थिए थी ऐं यानी पहिरीं त इब्तिदा में छोकिरो छोकिरी मर्द औरत उन्हनि जी जेका परवरिश थिए थी, उन्हनि जी इब्तिदा पैदाइश ऐं उन्हनि जी वरी जेको सो नंढपण, वरी जवानीअ ताईं जेके लम्हात उन्हनि जा गुज़रंदा बिल्कुलु अलॻि थलॻि केॾीमहिल हूंदा आहिनि। पर ऐं हिक ॿिए जे लाइ सफ़ा अजनबी, सफ़ा नावाक़िफ़। पर जेॾीमहिल शादी थी वेंदी आहे, निकाह थी वेंदो आहे, पोइ निकाह जे ज़रिए सां ॿई पाण में जुड़ी वेंदा आहिनि त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन एॾी महबत विझंदो आहे जो हिक जो ॿिए खां सवा गुज़ारो ई कोन थींदो आहे। एतिरी महबत अल्लाह पाक विझी छॾींदो आहे। ऐं इब्तिदा में जेका आहे महबत ग़ालिब हूंदी आहे, महिरबानी बि हूंदी आहे पर महबत ग़ालिब हूंदी आहे। पर पोइ जेॾीमहिल ज़िंदगी जो हिकिड़ो वक़्तु गुज़ारे करे ॿई पीरसन थी वेंदा आहिनि, पुड़ा थी वेंदा आहिनि त पोइ वरी महिरबानी हिक ॿिए सां जेका आहे हमदर्दी उहा ग़ालिब हूंदी आहे। जेकॾहिं ज़ाल खे का तकलीफ़ पियो अचे त मुड़ुस खे उन सां ॾाढी हमदर्दी थींदी, कंहिं तरीक़े सां सोचींदो त कंहिं बि तरीक़े सां उनजी इहा तकलीफ़ दूरि करियां।
ऐं जेकॾहिं मुड़ुस खे का तकलीफ़ पहुचे थी त ज़ाल जे अंदरि एतिरी हुनजे लाइ हमदर्दी जो अल्लाह रब्बुल हू चवंदी त कंहिं बि तरीक़े सां हिन जी आहे जेको सो दूरि करे तकलीफ़। अल्लाह ताला फ़रमाए पियो इन फ़ी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून, बेशक इन में अलबत्ता निशानियूं आहिनि अहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके ग़ौर फ़िक्र कनि था। छो त ॻाल्हि सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त अक़ुल खे इस्तेमालु कयो वञे, ग़ौर कयो वञे, वरना जेकॾहिं ग़ौर ऐं फ़िक्र खे इस्तेमालु न कयो त भले केॾी बि अहम ॻाल्हि आहे, केॾी बि साफ़ ॻाल्हि आहे, पर ॻाल्हि सम्झ में ई कान ईंदी। हिकिड़ो माण्हू सोचण ई कोन थो चाहे, सम्झण ई कोन थो चाहे, त पोइ उनखे कहिड़ी बि वॾी दलील हुजे ॿुधाइजे त हू चाहे ई कोन थो। इन करे अल्लाह ताला फ़रमायो हीअ निशानियूं आहिनि, पर उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके ग़ौर फ़िक्र करणु चाहिनि था। अॻियां अल्लाह ताला फ़रमायो वमिन आयातिही ख़ल्क़ुस समावाति वल अर्दि वख्तिलाफु अल्सिनतिकुम व अलवानिकुम इन्न फ़ी ज़ालिक लआयातिन लिल आलिमीन। ऐं अल्लाह पाक जे निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे त आसमाननि खे ऐं ज़मीन खे पैदा करणु ऐं तव्हांजे ॿोलियुनि जो इख़्तिलाफ़ ऐं तव्हांजे रंगनि जो इख़्तिलाफ़। बेशक इन में अलबत्ता निशानी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इल्मु रखनि था, जेके सम्झ रखनि था ऐं सम्झ खे सही इस्तेमालु कनि था। ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे आसमाननि खे पैदा कयो, हेॾो वॾो आसमान माण्हू ॾिसे ग़ौर करे। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन केतिरियूं आयतूं नाज़िल फ़रमायूं। अल्लाह ताला ग़ौर जी दावत ॾिए थो त हिते तव्हांखे असां अखियूं ॾिनियूं आहिनि, तव्हांखे असां अक़ुलु ॾिनो आहे, हाणे ऐं तव्हांजे साम्हूं असां काइनात खे साम्हूं करे छॾियो आहे। ॾिसो आसमान खे, ॾिसो आसमान में ग़ौर करियो ऐं ज़मीन खे ॾिसो, इन में ग़ौर करियो। ग़ौर अल्लाह वारा बि कनि था, जंहिंजो नतीजो वञी पहुचे थो किथे, अल्लाह जी मारिफत ते। ग़ौर काफ़िर बि कनि था, साइंसदान बि ग़ौर कनि था, उन्हनि जो नतीजो किथे थो वञी पहुचे त इन्हनि मां इन खे इस्तेमालु करे दुनिया जा कीअं फ़ाइदा वठूं। ॾिसो हीअ रेतीअ ते वारीअ ते हिननि ग़ौर कयो, फ़िक्र कयो, हाणे जेको तो इन रेती ऐं वारीअ मां ज़रात कढी, चमकंदड़ ज़रात कढी ऐं उन सॼो करे सोलर सिस्टम ठाहे छॾियो। भई सिज जी रोशनी इन ते पए थी, पोइ इन मां जेको तो कंहिं तरीक़े सां बिजली ठहे ऐं बिजलीअ जा जेके फ़ाइदा हासिलु करियूं। हाणे हुननि पंहिंजा दिलि दिमाग़ इस्तेमालु कया, काइनात ते ग़ौर कयनि, पर हुननि जो जेको मेराज आहे उहो छा आहे, उहो मरण खां पहिरीं जा फ़ाइदा वठणु, पोइ हासिलु करे वरिता। पर वॾी शइ खां रहिजी विया, जहिड़ो मैं उन्हनि ख़रीद कई छाजे लाइ, छेण जे लाइ, हालांकि मैं वठिबी आहे खीर जे लाइ। यानी ग़ौर फ़िक्र करे हुननि इन में फ़ाइदो वरितो दुनिया जो, आख़िरत खे मञीनि कोन था। पर का जेके ईमान वारा आहिनि उहे फ़ाइदो था वठनि त उहा पाक ज़ात जंहिं हिननि खे पैदा कयो, हेॾी वॾी कमाल वारी शइ अल्लाह पैदा कई, हेॾी वॾी जमाल वारी शइ अल्लाह पैदा कई, हेॾी वॾी कुवत वारी वसअत वारी शइ अल्लाह पैदा कई, उहो अल्लाह केॾी वॾी कुदरत वारो आहे, अल्लाह ताईं पहुचनि था। इहो मेराज, इहा कामयाबी आहे, जेके अल्लाह ताईं पहुचनि, अल्लाह जी मारिफत खे हासिलु कनि। त अल्लाह ताला हिते फ़रमायो त तव्हांजे ऐं ॿियो ज़मीन आसमान जी पैदाइश में, तव्हांजी ॿोलियुनि में ॾिसो, ॿोलियूं अल्लाह ज़बान त हिकिड़ी आहे, पर ॿोली सिंधी पंहिंजी, अंग्रेज़ी पंहिंजी, फ्रेंच पंहिंजी, चीनी पंहिंजी, ज़बान त हिकिड़ी, इंसानु हिकिड़ो आहे। हिकिड़े इंसान जी इन ई ज़बान जे जेको चंद छटाकनि जी जेको गोश्त जे टुकड़े में अल्लाह ताला अहिड़ी सलाहियत रखी आहे जो मुख़्तलिफ़ ॿोलियूं अल्लाह ताला ठाहे छॾियूं। वरी रंग नस्ल ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन कीअं पैदा करे छॾिया, इहे सभु अल्लाह पाक जी कुदरत जूं निशानियूं आहिनि। बेशक इन में अलबत्ता निशानियूं आहिनि किन माण्हुनि जे लाइ जेके सम्झ रखनि था ऐं सही सम्झ रखनि था, जेके उनखे नफ़ा ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फ़रमाए, दीन जी सही सम्झ नसीब फ़रमाए ऐं उनखे सही इस्तेमालु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताकी पाण ॿिन्ही जाननि में कामयाबु थी वञूं। दुआ करो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।